अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। मलीर मां आदम सुरीलो जी ख़बर शामिल कंदासीं। मलीर मेमून थाणे में बेरोज़ अंगारो। 14 मार्च ते सब इंस्पेक्टर अर्ज़ मोहम्मद ख़ासकेली साबिक़ SHO मेमून ॻोठ जी अलविदाई पार्टी जी तक़रीब मेमून ॻोठ थाणे ते थी गुज़री। तक़रीब में DSP इन्वेस्टिगेशन शाह नवाज़ मेमून, SHO मेमून ॻोठ अकरम माराई, SHO इन्वेस्टिगेशन KB लाशारी, ASI दाऊद ख़ासकेली, समाजी रहनुमा डॉक्टर गुलाम मोहम्मद बिरोई, वडेरो हाजी मंजूर अहमद मेमून, साबिक़ मुख्तियार कार आचार ख़ासकेली, मौलवी उमेद अली ख़ासकेली, मौला बख्श मेमून, ज़ुल्फ़कार बिरोई, सिंध पुलिस अल्लाह बचायो रिंद, हाजी जामोट ऐं ॿियनि वॾे तादाद में शिरकत कई। उन मौक़े ते सभिनी गुलनि जा हार ऐं अजरक पाराए इज़त सां नवाज़ियो। उन मौक़े ते अर्ज़ मोहम्मद ख़ासकेली चयो त मूं पंहिंजी ड्यूटी बहितर तरीक़े सां सरअंजाम ॾिनी। हुन चयो त जंहिं बि इलाइक़े में ड्यूटी कई उतां जा माण्हू सुठी इज़त सां नवाज़ींदा आहिनि। आऊं सभिनी दोस्तनि ऐं पंहिंजे आला ऑफिसरनि जो थोराइतो आहियां जिन मुंहिंजी अलविदाई पार्टी करे इज़त ॾिनी।